Welcome to Time News Studios. You are watching HBN Bulletin. मातली जी सूबाई तक PS 70 ते नंढी चूंड कुल 123 मां 86 पोलिंग स्टेशन जा गैर सरकारी ऐं गैर हकमी नतीजा अची विया। पीपल्स पार्टी उम्मीदवार डाडा मोहम्मद हालेपोटो 31,787 वोट खया। JUI जे मौलाना गुल हसन 4,541 वोट खणी सघियो। कलदम TLP ऐं MWM जा उम्मीदवार बि मैदान ते लथल। PS 70 जी सीट पीपल्स पार्टी MPA बशीर हालेपोटे जे लाडाणे सबबि ख़ाली थी हुई। पीपल्स पार्टी तरफ़ां संदसि भाणेज डाडा मोहम्मद हालेपोटो चूंड मिली रहियो आहे। जेकी गोड़ करे रहिया आहिनि उहे पाण खे कानून खां मथां रखणु चाहिनि था। धमकियूं ॾिनियूं वयूं त NRO न ॾिनो त हुकूमत किराए छॾींदासीं। असांजी कामयाबी अपोज़िशन जमायतनि जी सियासी मौत आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुल्क जे वॾनि माफ़ियाज़ खे कानून जे मातहत ॾिसणु चाहियां थो। मुख़ालिफ़नि माफ़ियाज़ खे ख़ौफ़ आहे त PTI हुकूमत कामयाब न थी वञे। पंजाब में इन हाउस तब्दीली जा के भी इम्कान नाहिन। काफ लीग हुकूमत खिलाफ का बेतमादी रिथ न आणींदी। अपोज़िशन वटि फ़िलहाल पचाइण लाइ का बि शइ नाहे। पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त जहांगीर तरीन तहरीक इंसाफ़ जो हिसो आहे। असेंबली अंदरि बीहण सां ख़बर पइजी वेंदी त जहांगीर तरीन जे ग्रुप में केतिरा माण्हू आहिनि। मुंहिंजो साणनि को बि राब्तो नाहे थियो। परवेज़ इलाही चयो त असां मौलाना फज़लुर रहमान जे मार्च वारो मामिलो इमरान ख़ान जे चवण ते हल करायो। चौधरी शुजात ऐं मूं वॾी महिनत करे मसइला हल कराया। असां सां जेके शयूं तय थियूं उन्हनि ते अमल नाहे थियो। हुकूमत तरफ़ां उहा ई पुराणी ख़ामोशी आहे। असां कंहिं सां गॾु हलंदा आहियूं त धोखो न ॾींदा आहियूं। पंजाब में सेनेट चूंडूं बिना मुक़ाबले खटवाइण लाइ आसिफ ज़रदारी ऐं बिलावल किरदारु अदा कयो। उन्हनि निज़ाम जी बहितरी लाइ मुंहिंजी ॻाल्हि मञी हुई। असां सेनेट चूंडनि में वलीद इक़बाल ऐं जहांगीर तरीन जी भेण खे कामयाब करायो हो। पंजाब सरकार ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे नुमाइंदनि जहांगीर तरीन ग्रुप खे पहुचाइण जूं कोशिशूं तेज़ करे छॾियूं। पंजाब जो वॾो वज़ीर उस्मान बुज़दार जहांगीर तरीन ग्रुप जा ख़दशा ख़त्म करण लाइ तयारु। वफ़ाक़ी हुकूमत जे सीनियर वज़ीरनि जहांगीर तरीन ग्रुप सां मुलाक़ात करे ख़दशा ख़त्म करण जी ख़ातिरी कराए छॾी। ज़रीअनि मूजिबि जहांगीर तरीन जे ग्रुप बजट में हुकूमत खे वोट न ॾियण वारो फ़ैसिलो वापसि वठण लाइ राज़ी थी वियो आहे। PTI सेनेटर अली ज़फ़र चयो आहे त जहांगीर तरीन ख़िलाफ़ इंक्वायरी बाबति शयूं जल्द साम्हूं ईंदियूं। जहांगीर तरीन ग्रुप ऐं हुकूमती दुर जूं ॻाल्हियूं ज़ाहिर नथो करे सघनि। CM पंजाब ने खास तौर पर मुझे कहा कि अगर जहांगीर तरीन के लोग कोई समझते हैं कि उनको गिला शिकवा तो बताएं। किसी किस्म की वो इंतकामी कार्रवाई ना कर रहे हैं, ना करने की उनकी ख्वाहिश। सुना मैंने कि 24 को निसार हल्फ उठा रहा है और जहांगीर तरीन के ग्रुप में मुझे इतना सा भी शक नहीं है कि वो वोट नहीं देंगे। गिले शिकवे होते हैं। मैं अभी CM से मिलकर आया हूँ। हमें गिले शिकवे दूर करने चाहिए। अली ज़फ़र को आजकल में रिपोर्ट सबमिट करनी नहीं है कि या इधर हो या इधर हो। इंशाअल्लाह ताला तरीन जो है वो समझदार है। इस मुल्क को बुरान में नहीं डालना। देखें अल्लाह करे सुलह हो गई है, हमारे से भी सुलह करें। क्या है मेरा मतलब है, एस्टेब्लिशमेंट हमारी है, हम एस्टेब्लिशमेंट के हैं। इमरान खान जो है इन तमाम मसाइल से सुरखरू होकर निकलेगा और अदारे और इमरान खान और मौजूदा हुकूमत एक पेज में। असल खबर आपको देना चाहता हूँ कि हुदैबिया 2 या 3 हफ्ते में दायर कर देंगे इनके। ये अपोजिशन वजीर आजम को नहीं पकड़ सकती। जहांगीर तरीन सियाणो माण्हू आहे। मुल्क खे बहरान में न विझंदो ऐं बजट में इमरान ख़ान खे वोट ॾींदो। पंजाब जो वॾो वज़ीर कंहिं ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई न पियो करे ऐं नई करणु घुरे थो। हुकूमत ख़िलाफ़ का बि बेतमादी रिथ न पई अचे। वफ़ाक़ी गृह वज़ीर शेख रशीद चयो आहे त एस्टेब्लिशमेंट असांजी ऐं असां एस्टेब्लिशमेंट जा आहियूं। मौजूदा अपोज़िशन मां इमरान ख़ान खे ख़तरो नाहे। बहराननि मां निकिरी वेंदो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त PDM जे फूकड़े मां हवा निकिरी वई। हुदैबिया पेपर मिल्स केस 2-3 हफ़्तनि में दाख़िल कराईंदासीं। ही भगोड़ा आहिनि। हालतुनि खे मुंहुं ॾियण बदिरां परॾेह फरार थी वेंदा आहिनि। नवाज़ लीग में 2 पार्टीज़ आहिनि। नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जी पार्टी खे हिन हद ताईं पहुचाए छॾियो। शहबाज शरीफ़ जी जेका पार्टी आहे उहा मुंहिंजी पार्टी आहे। जहांगीर तरीन ग्रुप सां नून लीग जो वास्तो नाहे। तरीन ॼाणे हुकूमत ॼाणे जेल भोगे रहिया आहियूं। छा इहा डील आहे? नून लीग के सदर शहबाज शरीफ चयो आहे त नवाज़ शरीफ, मरियम नवाज़, हमज़ा शहबाज शरीफ समेत सब जेल भोगे चुका आहियूं।
PTI हुकूमत जे स्कैंडल्स में रिंग रोड स्कैंडल जो इजाफो थियो आहे। BRT पेशावर में 126 अरब रुपयनि जी करप्शन थी आहे। कराची में गुम जड़ायल नादरा के डिप्टी डायरेक्टर शंकर लालवानी और मलीर वासी असिस्टेंट डायरेक्टर अफरोज चांडियो समेत 4 सिंधी ऑफिसरन की गिरफ्तारी की तस्दीक। नादरा जो चवण है तो चयन ऑफिसरन के परडेहन के सुञाणप कार्ड ठाहे ॾियण के इल्ज़ाम में गिरफ्तार किया वियो आहे। संदन खिलाफ कानून लागू कंदड़ इदारन की मदद से कार्रवाई कई वयूं। कराची का सवाइ सरगोदा और रावलपिंडी में नादरा मुलाजिमन के गिरफ्तार किया वियो। इल्ज़ाम साबित थियण ते सख्त कार्रवाई कई वेंदी। सिंध हुकूमत तरफा कोरोना केस वधण सबब सूबे में कोरोना पाबंदियों बरकरार रखने जो फैसलो। सरकारी निजी ऑफिसन में 50% स्टाफ घुराइण की इजाजत हूंदी। सुभाणे का 18 साल का वडी उम्र के हर शहरी के कोरोना का बचाव की वैक्सीन लगाइण जो फैसलो। वडे वज़ीर मुराद अली शाह की सदारत हेठ सूबाई टास्क फोर्स के इजलास में कोरोना सूरत-हाल की गिनती ज़ाहिर। वडे वज़ीर मुराद अली शाह कहा है तो सूबे में कोरोना केस तेजी से वधी रहा है। कराची में 24 कलाकन दौरान मुस्बत केसन की शरह तकरीबन 17% रही। सूबे के ॿियनि शहरनि में 10% है। फिलहाल पाबंदियों में नरमीकरण ॾुखियो लगी रहा है। कोरोना केस न घटिया तो वधीक सख्त पाबंदियों लगाए सघजनि। शेखुपुरा में नवाज शरीफ की मिल्कियत की नीलामी जो अमल मुकम्मल। 88 किनाल का वधीक ज़मीन नीलाम कई वई। ज़मीन की फी एकड़ कीमत 70 लाख रुपया मुक़रर। नीलामी दौरान ज़मीन जा 6 दावेदार साम्हूं अची विया। ज़मीन की मालिकी की दावा कंदड़नि खे अदालत से राब्तो करण की हिदायत। एहसाब अदालत नवाज शरीफ के इश्तिहारी करार दी मिल्कियत नीलाम करण जो हुक्म ॾिनो हो। सिंध हाई कोर्ट गुम थियल शहरनि की बाज़ियाबी में वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी के रुकावट करार ॾेई छॾियो। ॿीहर गिरफ़्तारी वारंट जारी। 27 मई ताईं गिरफ़्तार करे अदालत में पेश करण जो हुक्म। केस की ॿुधणी दौरान अदालत IG इस्लामाबाद के मुतलब करे वरितो। अदालत रिमार्क्स ॾिना त वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी गुम थियल माण्हुनि जी ॻोल्हा में रुकावट बणियल आहे। लॻे थो त वफ़ाक़ी हुकूमत के गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी में दिलचस्पी नाहे। टंडोल हयार की बासर शख्सियत गुलाम कादिर मरी और वकील अगवान सलामत लाखो विच में तकरार अदालत ताईं पहुंची वियो। टंडोल हयार की अदालत गुलाम कादिर मरी के माण्हुनि खिलाफ अगवा जो केस दाख़िल करण बाबत दरख्वास्त रद्द करे छॾी। पुलिस सलामत लाखो धुर की दरख्वास्त में लगायल इल्ज़ामन के बेबुनियाद करार ॾेई छॾियो। रिपोर्ट अदालत में पेश। अदालत पुलिस की रिपोर्ट आधार सलामत लाखो की धुर तरफा अगवा केस लाइ दाख़िल दरख्वास्त रद्द करे छॾी। मेरे भाई रहमतुल्लाह अब्रो जिसकी अपनी कंस्ट्रक्शन कंपनी है उस पर हमला किया है और ये पीपल्स पार्टी के जो लीडरशिप है उनके कहने पे एक्सएम ने कहा कि जी NIT तो हो गई, मुझे फरियाद डाल पर और निसार कोड़ों का हुक्म था कि ये काम जो है हमारी इस मनपसंद कंपनी को दिया जाए। तो हमने काम भी दे दिया, हमने पेमेंट भी कर दिया। जब डिटेल में मेरे भाई रहमतुल्लाह अब्रो ने उनसे बात की तो उन्होंने उस पर हमला किया और बदतमीजी से पेश आए। निसाब छोड़ो, तुम्हारी हैसियत लड़काने के आवाम देखते हैं, तुम अपनी एक पोलिंग भी नहीं जीत सकते। लाड़काने में PTI सेनेटर के भाउ इंजीनियर में टेंडर तां शुरू थियल झेड़ो सियासी तकरार में तब्दील। PTI सेनेटर सैफुल्ला अबड़ो तरफा निसार खोड़ो और पीपल्स पार्टी क़यादत मथा संदस भाउ ते हमले तोड़े मनपसंद कंपनी के ठीको ॾियण जा इल्ज़ाम। सैफुल्ला अबड़ो वीडियो बयान में चयो आहे त संदस भाउ रहमतुल्लाह अबड़ो जी ॾावती कंपनी आहे। हू टेंडर लाइ ऑफिस पहुतो त एक्सीएन ऐं मुलाज़िमनि मथस हमलो कयो। एक्सीएन मञियो त निसार खोड़ो ऐं पीपल्स पार्टी क़यादत जे चवण ते मनपसंद कंपनी के ठीको ॾिनो वियो आहे। इंजीनियर आफ्ताब अबड़ो PTI सेनेटर सैफुल्ला अबड़ो तरफा लगायल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इंजीनियर आफ्ताब अबड़ो चयो आहे त कंहिं बि मनपसंद माण्हुनि खे ठीका न ॾिना विया आहिनि। ठेकेदार रहमतुल्लाह अबड़ो ऑफिस ईंदे ई मूंखे घटि वधि ॻाल्हायो ऐं हमले सां बदतमीज़ी कई। उन खां पोइ ठेकेदार पंहिंजा माण्हू घुराए ऑफिस अंदरि झेड़ो कयो। ठेकेदार सां का बि दुश्मनी नाहे। झेड़े खां पोइ संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो अथऊं। अदालत रहमतुल्लाह अबड़ो खे 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो।
1400 गज जो है 2 शख्स थे जिनसे मैंने परचेज किया। 4 मुख्तियारकार और 4 असिस्टेंट कमिश्नर ये लिखते हैं कि ये रेवेन्यू लैंड नहीं है। मैं खुद इसमें कोर्ट में गया हूँ। डिपार्टमेंटल इशू था। इसमें हमारे पार्टी के लोगों को इस तरह मुलविस करने की कोशिश की जा रही है जैसे खुदा न खास्ता हम पार्टी के लोग आमने सामने हैं। मेरी लैंड पर भी ट्रामा सेंटर बनाना चाहते हैं तो वो लैंड हुकूमत सिंध जो है मुझसे बाय कर ले, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है। मुझे इख्तियार है कि मैं हुकूमत सिंध को वो सेल करूँ या न करूँ। असिस्टेंट कमिश्नर और SHO की मिली भगत से आनंद फानंद जगहों को दीवार गिराने को, और इतने सालों से वो दीवार लगी हुई थी। सत्तार हकड़ू साहब जो है वो शायद बहुत ज्यादा तेजी में थे, पता नहीं किसी ने जेब गर्म की थी या क्या मामला था। मैंने वजीर आला सिंध से रिक्वेस्ट की है कि इनके खिलाफ कानूनी कार्रवाई की जाए। SHO साहब फिलहाल वहाँ से हटा दिए गए। खाली ये 1400 गज पे ट्रामा सेंटर नहीं बन रहा है, यहाँ DC ऑफिस शिफ्ट हो रहा है। इकबाल सांस वाली जो जमीन है अगर वो क्लियर नहीं हुई तो इकबाल सांस साहब ले लेंगे। अगर ये भी गवर्नमेंट की हुई तो इसको भी मिला के बनाएंगे, खत्म बात। नहीं, मैं इन तमाम बातों से मुतफिक नहीं हूँ क्योंकि मेरी नॉलेज में नहीं है कि जेब किसकी गर्म हुई। इकबाल भाई इसकी वजाहत कर सकते हैं। कोई SHO अभी तक सस्पेंड नहीं हुआ है, रूटीन में चेंज किया है और रिकमेंडेशन भी मेरी थी। मलीर में ट्रामा सेंटर ठाहिण लाइ ज़मीन ते पीपल्स पार्टी अॻवाननि में शुरू थियल तकरार अदालत पहुची वियो। पीपल्स पार्टी ज़िले सदर तरफ़ां AC मलीर ऐं SHO शाह लतीफ़ टाउन ख़िलाफ़ वॾे वज़ीर खे ख़त। पीपल्स पार्टी अॻवान इकबाल सांस टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 1400 गज़ ज़मीन जा कागज़ मूं वटि आहिनि। सिंध सरकार खे ट्रामा सेंटर ठाहिणो आहे त मूंखां ज़मीन ख़रीद करे ज़मीन विकिरो करण या न करण जो हक़ रखां थो। महकमानी मामले में पार्टी जे माण्हुनि खे अजायो विच में आंदो वियो। लॻे थो AC ऐं SHO खे पैसा ॾिना विया हुआ। पीपल्स पार्टी MNA आगा रफ़ीउल्लाह चयो आहे त लॻे थो त ज़मीन विकिरो कंदड़नि इकबाल सांस सां फ्रॉड कयो आहे। अदालत में ज़मीन इकबाल सांस जी साबित न थी त ट्रामा सेंटर ठाहियो वेंदो। तकरार में पीपल्स पार्टी जे माण्हुनि खे शामिल करण ऐं इंतज़ामिया खे पैसा ॾियण वारे बयान सां मुतफ़िक़ न आहियां। इकबाल सांस वटि सबूत आहिनि त पेश करे। तकरार ते पार्टी क़यादत अञा राब्तो नाहे कयो। आगा रफ़ीउल्लाह तरफ़ां संदसि सिफ़ारिश ते SHO शाह लतीफ़ टाउन बदिली थियण जो बि एतिराफ़। पीपल्स पार्टी अॻवाननि ऐं इंतज़ामिया विच में तकरार सबबि मलीर जे अवाम लाइ ट्रामा सेंटर जो मनसूबो रोड़े जो शिकार। खानपुर तालके जी तरक़ियाती कमनि में मुबैना घुमियुनि जे इल्ज़ाम में ठेकेदार गिरफ़्तार। नायब सखर खानपुर में कार्रवाई कंदे ठेकेदार गुलाम फरीद विरोही खे गिरफ़्तार करे वरितो। नायब अख्तियारनि जो चवणु आहे त TMA खानपुर जे तरक़ियाती फंड्स में करप्शन जो रेफरेंस दाख़िल थियल आहे। ठेकेदार रेफरेंस में रूपोश हो। प्रेमी जोड़े जो क़त्ल या आपघात। मीरपुर ख़ास भरिसां जोड़े जा हिक ई रसीअ सां फाहो ॾिनल लाश हथ। ॻोठ हाजी अल्लाह बख़्श मरी में नारी गीतू भील ऐं नौजवान रमेश भील जा घर ॿाहिरां वण सां टंगियल लाश मिलिया। पुलिस पोस्टमार्टम बाद लाश वारसन हवाले करे छॾिया। वारसन वाक़े खे आपघात करार ॾींदे चयो आहे त नारी ऐं नौजवान हिक ॿिए खे पसंदि कंदा हुआ। घर भातियुनि शादी खां इनकार कयो त जोड़े गॾियल तौरु फाहियो खाई छॾियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जोड़े तरफ़ां वारसन मथां शादी लाइ ज़ोर भरियो वियो। खेनि क़त्ल करण बाद लाश टंगे आपघात जो रंग ॾियण जी कोशिश कई वई। PTLF जे सॾ ते उस्तादनि पारां मुतालबनि जी मञत लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं। उस्तादनि जो चवणु आहे त 2001 खां 2015 ताईं खयल इंक्रीमेंट वापसि करण लाइ लेटर जारी करणु ज़्यादती आहे। जाइज़ मुतालबा पूरा न थिया त CM हाउस कराची वारो एहतजाज कयो वेंदो। पाकिस्तान सुपर लीग 6 रहियल मैचेस अबूज़हबी में कराइण जी इजाज़त मिली वई। PCB जे चीफ एग्जीक्यूटिव वसीम ख़ान तस्दीक़ कंदे चयो आहे त अबूज़हबी में इवेंट आॾो समूरियूं रुकावटूं ख़त्म थी वयूं आहिनि। हाणे रहियल मैचेस कराइण लाइ पुरज़म आहियूं। क्रिकेटर तयारी कनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस वारे बुलेटिन जी शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।